अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाज़िर थी चुको आहियूं पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तो, जे साथ हलंदो रहे लाट ॿरंदी रहे। जी त दोस्तों हिन नंढड़ी वीडियो में तव्हांखे सभु कुझु अपडेट ॾींदासीं अॼु। जी त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी वीडियो जी अपडेट जे तरफ़। त तव्हां ॾिठो त वरियल ख़ान जेको मल्हार खे घुरायो पाण वटि ऐं चवणु लॻो त मूंखे बालाज ख़ान जो सिर खणी ॾे, ऐं मल्हार चवणु लॻो त बिल्कुलु बालाज ख़ान मुंहिंजो बि दुश्मन आहे ऐं तव्हांजो बि, पर मां कंहिंजी वंगार कोन वहंदुसि ऐं मां तव्हांखे खुतो जवाब थो ॾियां त मां बालाज ख़ान खे तव्हांजे चवण ते न मञींदुसि। हुनखे जवाबु ॾेई हलियो आयो। ऐं ॿियो त बालाज ख़ान जो ज़ुल्म जेको रोशन जे मथां वधी वियो आहे दोस्तो, उहो तव्हां ॾिसंदा हूंदव त हुनखे पाणीअ जी ढुक जे लाइ तरसायो थो वञे, यज़ीदीअ ते सबूत थो ॾिनो वञे। ऐं रोशन तड़पंदे तड़पंदे माना हुनखे लटे पिसाइण में माना हुनखे लटो पिसाए ॾिनो वियो, जेको हुन पंहिंजे वात ते निपोड़े पंहिंजी उञ मिटाई दोस्तो। त वॾो ज़ालिम शख़्स आहे हिकु बालाज ख़ान, जंहिंखे कंहिं ते बि कयल नथी अचे दोस्तो। ऐं मिठड़ खे माना फटको लाहे हुनखे मेड़ कयो त मल्हार जी ज़िंदगी तूं बख़्श बालाज ख़ान खे, जंहिं ते हुन ज़बानी चयो त ठीकु आहे मां मल्हार खे कुझु बि न चवंदुसि ऐं मां मल्हार खे बख़्शे छॾियो। पर बाद में जॾहिं उहो मिठड़ उतां वियो त हुन चयो त मल्हार खे मां करे न बख़्शींदुमि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मिठड़ जी दिलि रखण लाइ मां ईअं चयो, छो त मिठड़ राबेल जो पीउ आहे। ऐं दोस्तो जीअं त राबेल हुन मल्हार खे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे त बालाज ख़ान मूंसां वेसागाती थो करे ऐं मूंखे गंदनि लफ़्ज़नि सां अल्फाज़ थो ॻाल्हाए। मल्हार तपी बाहि थी वियो दोस्तो। वधीक न्यू अपडेट सां गॾु तव्हां हाज़िर थींदासीं। सिंध सलामत साथ सलामत, ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो, वरी मिलंदासीं।